Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी पानी जो गिलास लेना थधो पानी जो ढुक त ॾे ए यार इता चोथी ने छाए ए तहां या तो गरम बा हा ॼण त फ्रिज वठी ॾिनी थी गरम आ हदो सो बस है इवन पी न त हारे छॾ अत तुंहिंजे हथनि जो गरम ई थधो हा लगे अंदो ही था अठो तू नहीं एही की कावड़ चेजो तू टोइले ले पानी तो आया मां अदली मां चयो कोन मैं तेरी जे क्या ना मुड़स ते मेहरबाना मुड़स का रुसंदी ना है भली सी तो आड़े न दीस तने भी पेके रुसी कोन विदी अदा खबर भाजी मितेरी ते ये भलाई आए न साथे पर दा ये आसूते मल जी कमीना पे ठी केडो बेहया थी बीठो हैं केतिरियो मिन थू कयो सीस पर पांजी केडी बेइज्जती कई हैं अदाली मां केड़ो पाड़ पहिरो दफो बेस्ता थया बेई भावण पे बबुर दा लिंगर हो अरे गाल अटकी था पो बस मरे चाचू कर दो अरे रोलू तू मसवाड़ा जो मालिक आहीं तू असांजे खानदानी खालिस मसलन में न ॻाल्हाईंदो कर असुल अहिड़ी थी कावड़ चइजो बस 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 अदोली मो सच तो चवे आसूदे मल सॼे राज खे ओधर ॾींदो आहे असांखे ओधर छोड़ंदो ॾे अग में त एतिरो गैरती कोन आहे हाणे काॾो आयो गैरत यो गैरत न करे बुख मरंदे आसूदो मल इज्जत वारो आहे तव्हांजी इज्जत छो करे तव्हां कॾहिं आसूदे मल जी इज्जत कई आहे अदा ख़बर असां बादशाह कारीगर आहियूं इनी खट मिठड़े खपाइण वारी जी असां इज्जत छो कयूं हां छाजा भई बादशाह कारीगर आयो तव्हां भई कारीगर आयो चाचे आसूदे मल घर जो सॼो सीधो मोकिलियो आहे हाणे ॿुधायो त इज्जत वारो केरु आहे तव्हां भई या चाचो आसूदो मल तलीमा ॾिसी थो आसूदे मल खे कीअं थो असांजे घर में झेड़ा थो विझराए कुछ समझ में अचई थो अरे अदा खबर तू समझ तू मुर्स ही कीअं थो मितेरीअ खे उधर ते ॾे ऐं असांखे वरी असांजी कहिड़ी इज़त थो करे अरे उहो इन जे लाइ आसूदो मल न्याणियुनि जी इज़त कंदो आहे कॾहिं के न्याणी खे ख़ाली हथ मोटायो त हां पर आसूदे मल वटि त असां बि वियासीं न चाचे आसूदे मल ॾांहुं रोलू मुंहिंजो न्यापो खणी वियो हो चाचा मूं ॾे ओधर मोकिली आहे खबर तोखां तुंहिंजी ज़ाल जी इज़त वधीक अथई हा पोइ हिन में को शक आहे छा हां एॾी इज़त वारी आहे जो तव्हां जॾहिं ठिकरनि सां बि गुज़ारो थी करे पई हिते अरे उठ वरी मूंखे ढींगर थो चवीं असुल अहिड़ी थी कावड़ चइजो उफट मारे विझाए मसवाड़ा जा मालिक सच त चए थो न वीचारो न त खणी अचां आईनो पाण खे बि ॾिस ऐं मूंखे बि ॾिस भाई ये इहा ॻाल्हि आहे न त पोइ अदो ख़बर हकीम जे ॻाल्हियुनि ते अमल करे सनड़ो बि थी ॾेखारींदी ऐं तोखां वधीक सुहिणो बि थी ॾेखारींदी अदाली मां असांजी हाणे सुहिणे थियण जी उमिरि कोन्हे सुहिणी त मुंहिंजी ज़ाल आहे बसि दुआ कर अदाली मां त मुंहिंजी ज़ाल जहिड़ा ॿ टे सुहिणा ॿार ॼमी पवनि मिड़ई ख़ैर आहे औलाद लाइ वत पीरनि ते बासूं बासींदो बाक़ी सुबुह सां वञी ॿई भाइर रोज़ी कयो त चाची आसूदे मल खे वक़्त सां पैसा ॾियूं त सुभाणे बि इज़त करेव घबराए न भाॼाई रुगो राति गुज़रण दे सुबुह जो सवेरे वञी नेरनि बि दुकान ते कंदासीं हा अरे हलठो हे रोज़ी कंदा हे झुझ चुरियो पियो मातू रोता पिनो वञी पिनो रे छा थो असांजे घर में बस हाथ देख गिरावा पिन जो लीटर हरो न मोट पर उथी लीटर कड़ो थई जेतूड़ा
देर करे मोटिया आहियो? अमा पोपरी रछ ऐं कुड़ियूं बाज़ार में त मिलनि ई कोन पियूं। 50 मुहाणनि जा घर पुछाया अथव, तॾहिं वञी इहा हिकिड़ी कुड़ी मिली आहे। अमा अञा रछ त मिलिया ई कोन। बाबा कुड़ीअ सां कहिड़ी मारी थींदी? सनी मच्छी मरंदी? अमा पोपरी रछ ठहण जे लाइ बयानो ॾेई आयो आहे। बाक़ी रही ॻाल्हि मच्छी मारण जी, सो मच्छी हिन कुड़ीअ सां डंडनि ढोरनि मां मारींदुसि। उन खां पोइ मच्छी खपाए पंहिंजो पेट पालींदासीं। बसि सिर त आहियूं, हिकिड़ी तूं आहे हिकिड़ो मां आहियां। बाबा पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जे कंहिं बि ढंढनि ढोरनि मां ज़मींदारनि मच्छी मारण न ॾिनी त तव्हां उन्हनि सां झेड़ो न कंदव। उन महिल एतिरो ज़रूरु सोचिजो त पोयां तव्हांजी न्याणी घर में अकेली आहे। ओ अमा पोपरी हिन सॼे तर में ढंढनि ढोरनि ऐं धुबनि ते हिन करम ख़ान जा नाजाइज़ कब्ज़ा हुया। अमा हुन ज़ालिम शख़्स करम ख़ान असां मीरबन मुहाणनि जी मानी ज़हर करे छॾी हुई। अमा हाणे उहो ज़ालिम शख़्स करम ख़ान आहे ई कोन। हाणे असांखे केरु रोकींदो? बाबा इहे 2-3 सेर मच्छीअ जा शहर खपाइण वेंदे। अमा पोपरी एक कादन वारी साइकिल छाजे लाइ आहे? कादन वारी साइकिल ते खारो मच्छीअ जो रखी हिक ॿिनि ॻोठनि में वञी चकर हणींदुसि या मच्छी उते ई ख़तम थी वेंदी। शहर वञण जी ज़रूरत ई न पवंदी। ओ अम्मा असांखे करणी बि त रोज़ी आहे न बा। बाबा रोज़ी त रब ॾियण वारो आहे, पर तव्हां कॾहिं बि फेरी नाहे कई, मारी कई अथव। अम्मा आहियां त मुहाणो न, मच्छी मारण ऐं मच्छी खपाइण असांजो मर्क आहे। अम्मा ॾिस न, मुहाणो जेकॾहिं मच्छी शहर में विकिणे या ॻोठ में विकिणे उन ते माण्हू छो खिलंदा? उहो आहे ई मुहाणो। बाबा मां माण्हुनि खिलण जी ॻाल्हि नथी कयां, पर माण्हू एतिरो ज़रूरु चवंदा त सादिक जो पछाड़ीअ में को बि सहारो न हुयो। अम्मा इहो ई सच आहे त मूं मिसकीन सादिक मीर बहर जो सहारो हिकिड़ो मुंहिंजो रब आहे, ॿियो तूं मुंहिंजी न्याणी आहीं। टियों सहारो 4 बाज़ू। 4 बाज़ू छो? 2 बाज़ू तुंहिंजा 2 बाज़ू मुंहिंजा, इहे थिया 4 बाज़ू ऐं 5 मुंहिंजे नूर जो सहारो आहे। अमा जेसीं ताईं हिननि संदनि में साहु आहे न तेसीं ताईं चुगी खाइबो ज़रूरु। बाबा मां आख़िरी साह ताईं तव्हांजी ख़िदमत कंदी रहंदसि। ओ चरी धीअ मुंहिंजी, ओ मुंहिंजी अम्मा पोपरी, गैरतमंद पीअर करे था पंहिंजी नौजवान न्याणीअ खे घर में विहारनि, कोन विहारींदा नौजवान न्याणीअ खे घर में। तूं बि अम्मा हिकु गैरतमंद जी धीअ आई ऐं हिकु गैरतमंद पीउ हमेशह इहो ई चाहींदो त न्याणी पंहिंजे असली घर वञे शादी करे ऐं उते सुखी सता बि रहे। इहो ई पीउ चाहींदो आहे गैरतमंद। ऐं अम्मा नाराज़ न थी त हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि चवां, मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे त मां तुंहिंजी शादी करायां। न बाबा, क़िस्मत मूंसां वरी धोखो कंदी ऐं मां क़िस्मत खे ॿियो मौक़ो नथी ॾियणु चाहियां त क़िस्मत मूंसां वरी मज़ाक करे। तव्हां हथ मुंहुं धोई वठो त मानी गॾु था खाऊं। ठीकु आहे अम्मा, हाणे हीअं करे खारो खणी अंदरि रख, मां बि हथ मुंहुं धोई अचां थो, तूं त मानी खणी आ। हाँ मटरी यो छठो करियां। हाँ तोखे खबर नहीं हकीम साहब मना क्यों आ त मानी खाइण खां पोइ 3 कलाक इनखे पाणी न ॾियणो, मारी चई था। अड़े घोड़ा, इहो मूंखां कीअं विसरी वियो? चङो थियो जो यादि ॾियारे। हाणे तव्हां ॿिन्ही खे पाणी कोन मिलंदो। मितेरी इन रोलूअ जे चवण ते असां ते सख़्तियूं न कर, सूर न ॾे। ॾिसे थी मानी हां ते चढ़ी पई आहे, पाणी ॾे चवाए थो।
अदा ख़बर या ॻाल्हि न कर गीत ॾेई पंहिंजी इज़त बचाए समझ छा सम्झां दाली मां मानी हाँ ते चढ़ी पई आहे पाणी मिले कोन थो मतेरी मूंखे रुगो तूं इजाज़त ॾे मां अहिड़ो थो मानी लायां न ते हाँ तां मुंहिंजे तरफ़ां फुल इजाज़त। हा त पोइ छॾ मां ॼणा मुंडो कमु ॼाणे ही न मुड़ंदा इहो ए मानी हलम कहीं न दे हाल गिरा लथो आखा अरे रोलू पहिरों बसन में हाज़मे जूं टिकियूं कपाई ने हाँ न लथो न माना लथो मितेरी हाँ रोलू जे हथा मुड़स के न मारा बेली पानी पियार मोनो तो मरी देख आ इने जो आ तू चार सीधे तो जोई मानी हरदम क्या न ये तो करे मरे तो ने भागा पौडो खून गिटी में बाह दे यार हाल बल खून गिटी पौंदो तू पुगो पूरा लगो पे आ गई हां मेहरबानी जी रोलू या मामा रोलू तू अटकल सां मूंखे धकाया आहिनि असुल अहिड़ो प्लान कंदो मां जो अदा ख़बर प्लान त पुराणा न आहिनि थींदा पहिरीं पंहिंजी जाइ ठहिरायूं पोइ रोलूअ खे बि ॾिसंदासीं तनी ढोलूअ खे बि ॾिसंदासीं हा पहिरियां मूंखे ॾिस ॿई भाइरू थो वञो कम ते वञो कम ते कीअं वञूं बच्चल खान नाराज़ थींदो बच्चल खां नाराज़ कोन थींदो सभु सम्झां थी तव्हांजी नियत रुगो पुलाव जी देगन में आहे हा न चढ़ियूं आहिनि त पोइ कुझु त खाइबो न ॿियो न त खुरड़ लपई खणी चखंदासीं बाकरे गोश्त में पुलाव ठहियो आहे उर्स वारे छोकिरे जे भत खां पोइ पहिरियों दफ़ो या देग चढ़ी आहे न अरे खाइण जो फिक्र न कर असां आहियूं न खाईंदासीं बि सही खणी बि ईंदासीं तुंहिंजे लाइ तू खाई बाक़ी असां न खाऊं अरे ये राज वारा सभु खाइनि असां बुख ते हुजूं असल अहिड़ी थी कावड़ अचे हाणे उतो वञो माल सां कम ते न त खणा सोटी भाई झेड़ो न कर अॼु खां वठी असां ईमानदारी सां कमु कंदासीं ऐं जेका बि कमाई थींदी न उहा सभु तुंहिंजे तिरीअ ते जी रखंदासीं आख़िर असांखे महिल ते मानी पचाए थी खाराई न अदा ख़बर उथ त हलूं असांखे अॼु गैरत अची वई आहे हा हल त हल गैरत अची वई आहे अचणी न वञणी तो गैरत कीअं आयो बाबा तोखे त कान ईंदी न जॾहिं त वेठो ई ते अदा अच अजली मां दा छॾे अचे वो मिनारी गिलास त ॾे अच दा देर थी वई हजा अच ए जो गैरत आई असांखे बस बस टिंडड़ी को खोतियारो टिंडड़ी राम 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 यार कहिड़ो ज़ालम ज़मानो अची वियो हलियो ॾाढो कान कछो कमु कयो थी यार अड़े सभु बचड़ जहिड़े मुड़ुस खे नाराज़ करे विधी वाह जो कमु कयो थी काका आसूदा जॾहिं मूंखे शादी ई न आहे करणी त पोइ बाबू बचल खान त खामाखा नाराज़ थियो अड़े मियां ॾाचू खान बचल खान बि त तोखे शादीअ लाइ थो चए यार बचल खान जहिड़ो मुड़ुसु जेकॾहिं ज़हर जो प्यालो बि ॾे नी त आशू जो मल कसम सां थो चए पियो त हुन ज़हर खे अमृत सम्झी पी वेंदो बेशक आसूदा मल बेशक तो ई बाबे बचल खान खे सुञातो आहे ॾातू बेली ॾाहो थी बाबे बचल खान जो चयो छो नथो मञी चयो मञो हुनजो इन में तुंहिंजी इज़त बि आहे ऐं तूं फ़ाइदे में रहंदे तूं इनकार कयो न त हाणे हा न कंदो छो जो मुड़ुस जी ज़बान हूंदी आहे हिकु बाक़ी बचल खान बाबा आहे बादशाह माण्हू मुंहिंजे ख़्याल में त नाराज़ न थियणु घुरिजे असां बाक़ी जेकॾहिं नाराज़ थियो आहे न त हाज़ुर मुर्शिद मेड़ करे परचाईंदोसांसि बाक़ी शादी आऊं कोन कंदुसि ॾातू खान ज़ालुनि जो मुड़ुसु त हर कोई हूंदो आहे जीअं त सादिक चयो नी त रईस बचल खान मुड़ुसनि जो मुड़ुसु आहे तो जेकॾहिं इनकार कयो आहे न हाणे तोखे बचल खान बि कोन चवंदो राम राम ॾातू यार मूंखे त हैरत थी हेॾी सारी कचहरीअ में तो बाबे बचल खान खे जवाब कीअं ॾिनो सादिक ॻाल्हि ॿुध बचल खान असांजो वॾो आहे हुनजी इज़त कंदा आहियूं हाणे इन जो इहो मक़सदु बि कोन्हे त
बचल खान खां सवाइ असां साहिब न खणो। दातू खान अॼु भला को भंग जो कुंडलो हणी आयो आहीं छा? यार तूं कड़े आऊं तो ॻाल्हाईं पियो, ख़ैर त आहे? दातू यार तूं नाले वारो माण्हू आहीं ऐं मां मिसकीन मोहाणो। बेली हेॾ हथ ॿधी थो चवाए, बाबे बचल खान जे लाइ हिकु लफ़्ज़ बि न चओ, न त मामिलो हथनि मां निकिरी वेंदी। सादिक जंहिं ॾींहं खां तूं राज में आयो आहे न, बचल खान खे ख़बर न आहे मां अलाए छो कोन थो वण। माण्हू वहमी रुगो वाणियुनि खे सम्झंदा आहिनि, पर यार दातू त अॼु असांजो बि ॾाढो निकितो पियो। अड़े साईं तव्हां कछा कम कया आहिनि, इन जे करे त बचल खान खे तूं ऐं पीराणो नथा वणो। अड़े मियां हिन में सादिक जो कहिड़ो ॾोह आहे? आसूदा मल इहा ॻाल्हि तूं न सम्झी सघंदे, वक़्तु आयो न त सॼी ॻाल्हि सम्झी वेंदे। दातू जेकॾहिं तूं मुड़ुसु माण्हू आहीं न, ॻाल्हि सिधी कर ऐं मुंहं ते चई ॾे। सादिक खान जॾहिं ॻाल्हियूं थियूं न, बचल खान जे साम्हूं सभु ॻाल्हियूं कंदुसि। उस्ताद जेकॾहिं मां 5 दर्जा पढ़ी पवां केॾो न भलो हुजे आ। कसम कुश्तनि जो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए निभागा, जेकॾहिं तूं 5 दर्जा पढ़ी पवीं हा त कहिड़ो तूं सिहत जो मिनिस्टर या मुशीर बणिजी पवीं हा? ऐं उस्ताद भली पटे वाली बि न मिले, पर तो दवाउनि जा 4 नुस्ख़ा चोराए मां बि हल्को फुल्को हकीम थी वञा। छा छा छा? अरे निभागा तूं मुंहिंजा नुस्ख़ा चोरी करी हा? ॿियो छा कयां उस्ताद, तूं त सफ़ा कंजूस आहीं, कुझु सेखारीं ई कोन थो। अरे ॻाल्हि त ॿुध, अखियूं त अथई न, ॾिस न त कीअं थी दवा ठहे। ऐं उस्ताद मां त अनपढ़ियल आहियां, मूंखे कहिड़ी ख़बर त कहिड़ी दवा कहिड़ी सां थो मिलाई। जेकॾहिं न पढ़ियल हुजां हा त कुझु नाला त यादि हुजनि हा न। अस्सलाम वालेकुम हकीम खान, ॾे ख़बर तबियत कीअं थी हाणे? हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, हकीम आऊं आहियां या तूं आहीं जो मूंखां तबियत थो पुछी? कसम कुश्तनि जो अलाए छो भला अॼु हट खोली वेठो आहीं। भला हकीम साहब तूं देग जा चांवर न खाईंदो आहे छा? ऐं उस्ताद ही ॿई बेअफ़ाला देग जी मानी खाई वरी थी वई बीमार। अड़े बेअफ़ालो तूं आहीं, न ज़ाइफ़ा न मर्द। अड़े मर्दाणू अखलाक सिख मर्दाणू। अदाली मां मूंखे इन हकीम जे छेलड़े ते अहिड़ी थी कावड़ अचे। बस बस मूं वटि कावड़ जी बीमारी जो इलाज आहे। कसम कुश्तनि जो शागिर्द नामुराद। ऐं जी मुंहिंजा उस्ताद हो पंहिंजो अबे खे चवां छा चवंदा अथसि, थोरो ॾस त सही। ऐं रोलू उस्ताद रोलू। हा 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 इहो ठोलू वारो निभागो मामो रोलू, इन खे जल्दी वञी वठी अच ऐं माई मितेरी खे वठी अच त उहे अची पंहिंजो न अखियुनि सां ॾिसनि त हकीम लाहूती कावड़ जो इलाज कीअं कंदो आहे। कसम कुश्तनि जो हकीम सभु कुझु सम्झी वियुसि, तव्हां तकलीफ़ न कयो। अड़े ख़बर केतिरा दफ़ा झलियो थमी त हर जॻह ते कावड़ न कंदो कर। अदा ख़बर तूं ज़ाल जे ज़ंजीरुनि में क़ैद ई, असां वांगुरु आज़ाद थोड़ी आहीं। हकीम पंहिंजी हद में रहो, तूं मूंखे मितेरी जे हथां बेइज़्ज़तो न कराईंदो कर। तूं असांजो खाधो पीतो हराम करे छॾियो आहे, राज में रहणो अथई या न? असुल अहिड़ी थी कावड़ अचे जो। अड़े अड़े वरी कावड़। हाणे तव्हां ॿिन्ही खे माई मितेरी ऐं रोलू सिधो कंदा। कसम कुश्तनि हकीम जे इहा ॻाल्हि आहे न त पोइ बुख मरण खां बहितर आहे त मानी खाई मरूं। ऐं अदा ख़बर पोइ नितवारी ज़ाल मितेरीअ खे बि पुॼी पवंदासीं। हा हकीम हाणे असां हलूं था। हलो 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 हा वञो था वञो। हलो 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 ऐं फाटी मरो। कसम कुश्तनि जो वरी ईंदव त मूं वटि न आज़माईंदा वठनि। माड़ियूं भया थी माताम म्या मारू अड़न ले सांगी अड़न ले इहा दिल मांदी या मौला वे अवर विहामी रातड़ी माड़ियूं भया थी माता। राम 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 राम। पोइ फ़क़ीर ख़ैर त आहे, भॻवानु भलो करई। हूअं त सुबुह जो तोखे लोटड़ो हथ में हूंदो आहे लस्सीअ जे लाइ। अॼु भला तोड़े नुंहुं पेके वई आहे छा जो हिते वेही तो राग गाईं? यार आसूदा मल इन फ़क़ीराणीअ जे हूंदे हिन फोक फ़क़ीर तां सज़ा ख़तम थोरी थींदी।
ॿियो वरी जेका मथां आहे साईं ॿुआरी नोह सगोरी वो बुसरी वो खाई मिठाण खां असुल मुंहुं ई भॼी पियो अथसि। अॼु सही वरी बि नई फरमाइश गोश्त बि वठी आहे ऐं जेकॾहिं का सन्हड़ी मच्छी मिलई त उहा राति जो तरण जे लाइ बि वठी आहे। हाणे ॿुधाए काॾे वञे फोग फ़कीर? पोइ हिन में सरकार सज़ा कहिड़ी आहे? भागवंदो आहीं फोग फ़कीर, भागवंदो आहीं। अरे यार ईश्वर बचड़ा ॾिना अथई, बचड़ा उन्हनि जी शेवा कंदो कर। अड़े साईं इहा बि इंसानियत जी ख़िदमत आहे। यार माण्हू त हड़बड़ बि वॾनि माण्हुनि जी चापलूसी करे ख़िदमत कंदा आहिनि। असां वरी साईं पंहिंजे बचड़नि जी ख़िदमत खे सजा था सम्झूं। राम 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 परमेश्वर पतजी रखिजे। यार आसूदा मला ॾिस न, हींअर मुंहिंजी पछाड़ी आहे, जवान छोरो घर में मगु लॻो वेठो आहे ऐं हाणे फ़कीर हाणे रुॻो थी पई मूंखे पंध कराए। अड़े भलो थी करे साईं, फोग फ़कीर भलो थी करे। अड़े साईं जे पंध कंदे त तंदुरुस्त रहंदे, पंध जे करे त हिन वक़्त ताईं वर्जिश तो बीठो आहीं न। अड़े साईं न त कॾहिं जो तूं लठ जो सहारो वठे हा। ख़ैर फोग फ़कीर ॿी ख़बर पई थी? हिन ॾातूअ जो मथो ख़राब थी वियो थी। ॾातूअ जो मथो ख़राब थियो आहे? उहो कीअं? अड़े साईं बचल खान सां जहिड़ो कयो तैं, साधको मां सम्झायोसिंसि, पर साईं उहो मौत बड़ो साधक सां उभो थी वियो। अड़े फोग साईं मूंखे त ख़बर पई आहे त हिन ॾातूअ जो मथो ख़राब कयो आहे पीराणे। हिकिड़ी मच्छी खाड़ीअ में ख़राब, सॼी मच्छी ख़राब, वाड़ छॾियूं वते थो घुमंदो। बाबा बचल खान सां ॾातू विढ़ंदो? यार ॻाल्हि थो करी अलाए छा थो चई। बाबा हुन शादीअ खां इनकार कयो आहे। साईं माना त बचल खान जी इज़त न कयईं न, ठहियो मुड़ुसु। अड़े जे बचल खान जो चयो वठिया त घणो आबाद थी पएसि हा, ज़िंदगी सुकून में गुज़रेसि हा। यार आसूदा मला घर जो बार खणंदा आहिनि ज़िम्मेवार माण्हू। हाणे ॾातूअ जे कॾहिं पेरनि में ज़िम्मेवारीअ जो ज़ंजीर ॿधल ॾिठुई? सदाईं थर जे ढगे वांगुरु हितां हुतां चरी अचे घर में सुम्ही पवंदो आहे। अड़े साईं त पोइ छाजो ॾहे छॾाए मुड़ुसु माण्हू आहे? ॾहे छॾाए मुड़ुसु माण्हू उहो आहे जेको हक़ हलाल जी रोटी कमाए पंहिंजे बचड़नि खे खाराए। ॾातूअ सॼी ज़िंदगी को हिलाल जो कमाए कोन, सदाईं चोरनि जे पोयां हुतां हणणु, हुतां चोरी करणु, हुतां कंहिंसां नाह करणु, ज़ुल्म करणु। सरकार परमेश्वर पतजी रखंदो, हिननि माण्हुनि जो अलाए आईंदो छा थींदो, मूंखे त इहा ॻणती आहे। यार आसूदा मला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि सम्झी लख जी ॻाल्हि। ॾातू कमाइण जी लॼ खां शादी कंदो ई कोन, इहा पक सम्झ। अड़े साईं सम्झी वियुसि, न पीराणे ॾातू वारनि जो धणी मालिक आहे। राम राम सम्झी वियुसि, परमेश्वर पतजी रखजांइ। उथ त हलूं। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।